कंदासीं शमन अली मिरालीअ जो मक़बूल ज़माना हिकु एल्बम निकितो हुयो जेको 1992 में रिलीज़ थियो ऐं उन एल्बम जो कलाम नंबर 8 आहे जेको असां तव्हांखे हिन वीडियो जे सूरत में ॾसींदासीं ऐं ॿुधाईंदासीं। दोस्तो शमन अली सिंध जो हिकु वॾो फ़नकार हुयो ऐं शमन अली मिरालीअ जा 1987, 88, 89, 92 में 91 में जेके बि एल्बम निकिता उहे तमामु घणा सिंध में हिट थिया ऐं तमामु घणा मक़बूल बि थिया सिंध में। ऐं सिंध वासियुनि बि तमामु घणी इज़त ॾिनी ऐं सिंध वासियुनि बि तमामु घणी पंहिंजे फ़नकार खे तमामु इज़त बि ॾिनी ऐं शोहरत बि ॾिनी। दोस्तो शमन अली मिराली उहो फ़नकार जेको उरूज हुयो शमन अली मिरालीअ जो उहो 1986 खां वठी 1992, 2002 ताईं बि जेको आहे शमन अली मिरालीअ जो तमामु घणो सिंध में हाक रहियो ऐं तमामु घणो ॿुधंदड़नि जेको फ़नकार हुया उन्हनि में शमन अली मिराली बि हिकु फ़नकार हुयो जेको सिंध में तमामु घणो ॿुधजंदो हुयो। दोस्तो शमन अली मिरालीअ जो हिन महफ़िल जो 8हों कलाम आहे त हू ॼाणे या न ॼाणे असां त हुन जा ई आहियूं। दोस्तो इहो कलाम तमामु घणो जेको आहे सो मक़बूल थियो सिंध में। त दोस्तो अॻिलो ॼाणे या न ॼाणे इहो कलाम हुयो शमन अली मिरालीअ जो मुकमल तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाईंदासीं। सभ खां पहिरीं कुझु चंद जेको आहे सो कलाम जा थोरो हिसो तव्हां ॿुधो त वरी अॻिते पोइ इन बारे में ॻाल्हि कयूं था। दोस्तो जाने न जाने असां उन्हीं जा अॼो जाने न जाने असां उन्हीं जा असां उन्हीं जा हिकु कलाम शमन अली मिरालीअ चयो उहो बरोचकीअ में कलाम हो दरखो देमा दरा खां गिंद हाला मैया। दोस्तो इहो कलाम बि तमामु घणो सिंध में मक़बूल थियो हुयो ऐं इहो कलाम ख़ासि करे ॻायो वियो हिकु मक़ुरानियुनि जे लाइ ऐं ॿियो जमाली बिरादरीअ जे लाइ इहो कलाम चयो हुयो शमन अली मिरालीअ तरफ़ां। शमन अली मिरालीअ जो हिकु दोस्त हुयो तमामु वॾेरो दोस्त हुयो जेको बलोचिस्तान जो हुयो उन जे फरमाइश ते शमन अली मिरालीअ इहो कलाम चयो हुयो त दरखो देमा दरा खां गिंद हाला मैया। दोस्तो इहो बरोचकी कलाम हुयो बरोचकी ज़बान में हुयो ऐं इन खे बि तमामु घणी मक़बूलियत मिली सिंध में छाजे करे जो सिंध में बि किरोड़नि खां वधे आबादी आहे बरोची ज़बान ॿुधंदड़ ऐं ॻाल्हाईंदड़ ज़बान आहिनि सिंध में जेके तमामु घणी आबादी आहे उन्हनि जी बि। इन जे करे शमन अली मिरालीअ सिंध जो हिकु वॾो फ़नकार हुयो ऐं हुन कमो बेश हर ज़बान में कलाम ॻाया बरोचकी बिरोइकी जेको आहे सो सिंधी सिराइकी तक़रीबन हड़नि ॿोलियुनि में पंहिंजा कलाम रिलीज़ कया हुया ऐं उन जा एल्बम हज़ारनि जी तादाद में हिन वक़्तु बि मार्केट में मौजूदु आहिनि। जंहिं बि दोस्त खे अगरि खपनि त वञी ॿुधी ऐं ॾिसी सघे थो।